ए धरती तुझो दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो हाँ। ऐं कारी कारी रातन में मां जुगनू बणजी झरकियो हाँ। अज सिंध जे नाले वारे शायर उस्ताद साईं अब्दुल हकीम अरशद जी 8वीं वरसी आहे। सचपच साईं अब्दुल हकीम अरशद पंहिंजे दौर जो तमाम वॾो नरगो शायर हो, पर एक शायर हुजण सां गॾु तमाम वॾो हिकिड़ो माण्हू हुयो, जंहिंखे साईं जीएम सैद जहिड़ो माण्हू नरगो भाईंदो हो, पर उनजी शायरी उन कोट कई। सिंध ॻाल्हाए थी में साईं अब्दुल हकीम अरशद जी शायरी खे साईं जीएम सैद कोट कयो। वो एॾे पाए एॾे लेवल जो शायर हो। उनखे सरमद सिंधी उस्ताद वहीद अली सिंध जे लॻभॻि सभिनी फनकारनि माना ॻायो। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मां जॾहिं अदब में आयुसि त मुंहिंजी साईं सां जेका मुलाक़ात थी उहा बख्शल सां गॾु DC स्कूल में साईं पढ़ाईंदो। हिते मां आयुसि, साईं खे शायरी बि ॿुधायमि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं साईं खां शायरी सिखी अथऊं। हू उमिरि जे आख़िरी ॾहाकनि ताईं बि हिकिड़ो ताज़ो तवानो ऐं मन नौजवान खे उत्साह ईंदड़ हिकिड़ा किरदार जेके मन समाज में पैदा थियनि था, जेके पंहिंजी फील्ड में उस्ताद हुजनि, अदब में हुजनि, उन्हनि जो कमु जेको आहे उहो रस्ता ठाहिणु आहे, नौजवान खे उत्साहणु आहे। ऐं साईं अब्दुल हकीम अरशद नरगो हिकिड़ो उस्ताद शायर, किरदार जे हिसाब सां नौजवान खे हिकिड़े सही सिधे धग ते लॻाइण वारो हिकिड़ो तमामु वॾो माण्हू हो। ऐं उनखे अॼु यादि पिया कयूं सिंधी संघ जे प्लेटफॉर्म तां। तव्हां सभई जेके आर्टिस्ट दोस्त जी गॾु थिया हो, साईं खे भेटा ॾियण लाइ तव्हां दोस्तनि जी महिरबानी। साईं अब्दुल हकीम अरशद 60-70 वारे ॾहाके जो हिकिड़ो अहिड़ो मज़ामती शाइर आहे जंहिंजा नज़्म उन दौर में माण्हू पढ़ी ऐं ॿुधी। नवाब शाह जहिड़े नंढड़े हिकिड़े शहर ऐं नंढड़े ॻोठड़े मां उभरी करे समूरे सिंध में जेका मनता माणी उहा तमामु घटि शाइरनि जे भाग में ईंदी आहे। साईं अब्दुल हकीम अरशद जा खोड़ सारा गीत जेके आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ सुरीलनि फनकारनि पंहिंजनि ख़ूबसूरत महफ़िल में को पाण विञायूं वेठो आहे, या उनखां अलावा सिंध जे बीजल ऐं तमामु घणी मनता माणींदड़ सिंध जे रागी सरमद सिंधीअ जे तक़रीबन जेके ॻायल कैसेटूं आहिनि उन्हनि में जेके ॾोहिड़ा हू ॾींदो त उन में घणे क़दुरु ॾोहिड़नि में साईं अब्दुल हकीम अरशद जी शाइरीअ मां उहे शेर हूंदा हुआ, जीअं मां रूह जी ॿोली ॿुधंदो आहियां, ही रूह मुखातिब थींदो आहे, आवाज़ अंदर जो हूंदो आहे जो गीत चपनि ते ईंदो आहे, या तंहिं वक़्तु ठरी था नेण पवनि ऐं दिलि खे सुकून केॾो न मिले, जंहिं वक़्तु असांजी महफ़िल में को प्यारो माण्हू ईंदो आहे। त अहिड़नि तख़लीक़ी शाइरीअ जा जोहर जेके हुनजी शाइरी में हुआ, अॼु असां सभु दोस्त गॾिजी करे सिंधियत जी संगत नवाब शाह जे प्लेटफॉर्म तां खेसि मनता तौरु हीअ अॼोकी भेटा गॾिजाणी संदसि नाले सां मनसूब कयूं था।